अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मुरगिला है बेतिका है एंड मां सिंध मां कराची मां बिलोंग कयां थी। असांजो ॻोठ आहे आजमूरी बेकिक ॻोठ एंड जो कि जितां खां मां बिलोंग कयां थी। प्राउडली से दैट आई एम सिंधी एंड आई एम हियर इन दुबई। ॿियो मुंहिंजो एजुकेशनल बैकग्राउंड इज़ लाइक दैट I have done recently PhD in marketing from USA, Kennedy University in marketing, specialization in marketing. मां पंहिंजो करियर कीअं स्टार्ट कयो एंड विच फील्ड आई एम वर्किंग राइट नाउ। मां पंहिंजो करियर स्टार्ट कयो इन सिंध मां ई स्टार्ट कयो हो। आई हैव मोर देन लाइक 10-12 year experience in marketing because I have done my all education in marketing. So मां उन फील्ड खे ई अॻिते वधाए करे दुबई में बि सेम उहो ई कयो आहे एंड आई एम हेड ऑफ डेवलपमेंट, हेड ऑफ बिजनेस डेवलपमेंट एंड आई एम फॉलोइंग ऑल सेल्स मार्केटिंग, सो आई एम लीडिंग थ्रू आउट। सो दुबई में टाइम थी वियो आहे मूंखे। इट्स बीन लाइक मुंहिंजो इन एंड आउट थींदो रहंदो हो त it's been a decade right now and challenges see if you are an entrepreneur and if you have some visions तव्हांजी पंहिंजो लाइक हिकिड़ो मोटिवेशन हूंदो आहे या तव्हांजी कोई हिकिड़ो गोल हूंदो आहे तंहिंमें त डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि, तव्हांखे लॉट्स ऑफ चैलेंजिस फेस करणा पवंदा आहिनि। त मां बिल्कुलु कया बट मां ये चवंदमि कि नॉट रिलेटेड विद माई फैमिली। आई फेस मैनी चैलेंजिस बट थ्रू आउट इन माई कलीग्स थींदो जा हिते दुबई जे अंदरि तव्हांखे कुझु हासिलु करण जे लाइ पहिरियां तव्हांखे सेक्रीफाइस करिणो पवंदो आहे, कुझु चीज़ूं सिखणियूं पवंदियूं आहिनि, चीज़ूं डील करणियूं पवंदियूं आहिनि हिते माण्हुनि सां गॾु, हिते जो कल्चर सिखणो पवंदो आहे एंड फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू be strong with your general knowledge, with your communication and skills। किथे भी तव्हां लैक न कयो त अपॉर्चुनिटीज़ त दुबई जे अंदरि आहिनि ई बेशुमार। तव्हांखे बसि सुठो प्लेटफॉर्म, सुठा माण्हू हुजनि जो तव्हांखे गाइड करे वञनि। So how did you start your professional life in Dubai? So like it's been more than 5-7 years. This is another thing that I never ever faced कि मूंखे को अहिड़ो फैमिली जी तरफ़ां प्रेशर आयो हुजे कि तव्हांखे इहो न करिणो न उहो करिणो। आई एम ऑल इंडिपेंडेंट पर्सन एंड मूंखे पंहिंजी फैमिली हर दफ़ा मुंहिंजी फैमिली मूंखे सपोर्ट कयो आहे एंड मां हिन में शुक्रगुज़ार आहियां दैट मुंहिंजी फैमिली मूंखे हर स्टेप ते सपोर्ट कयो आहे ऐं हिकिड़ो कॉन्फिडेंट ॾिनो आहे कि तव्हां इहो करे सघो था हमेशह। सो तंहिं करे मां हिते पहुती आहियां एंड आई एम ब्लेस्ड। सो यस, सिंध इज़ माई फर्स्ट प्रायोरिटी। मुंहिंजी पहिरीं प्रायोरिटी सिंध आहे। सिंध जे लाइ जो मां कयां पई इट्स रिलेटेड विद माई ख़्वाहिश जो कि मां पंहिंजे माण्हुनि खे हिकिड़ो स्टार्टअप ॾियणु चाहियां थी, जो कि हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾियणु चाहियां थी जिते में उहो अची करे पंहिंजो कमु शुरू कनि। असां हुनखे बिल्कुलु इन्वेस्ट कंदासूं हुनजे आइडियाज़ ते। पहिरियां असां हुनजो आइडिया ॾिसंदासूं, दिस इज़ फॉर द जो सफ़ेद पोश माण्हू आहिनि, असां हुनजे लाइ कयूं पिया जंहिं वटि सॼो हिकिड़ो पॉस्चर हूंदो आहे, जंहिं पंहिंजो बिज़नेस मतिलबु कंहिं कोविड जो थियो या कुझु लॉस करे विया आहिनि। दिस इज़ ओनली फॉर देम कि हुनखे हिकिड़ो स्टार्टअप असां प्रॉपर ॾियूं दुबई पाकिस्तान जे अंदरि। पोइ उहो जीअं हुनजो स्टार्टअप हले थो एज़ पर देयर आइडिया असां हुनखे ॿी कंट्रीज़ मूव कराईंदासीं। त दिस इज़ ऑल बिकॉज ऑफ माई ख़्वाहिश जंहिंजो मां लॉन्च प्रोबेबली जनवरी में करणु चाहियां पई कराची सिंध जे अंदरि इंशाल्लाह। त मां चवंदमि कि तव्हां सभु पार्टिसिपेट कयो मुंहिंजे हिन NGO जे अंदरि ऐं असां जेतिरी पंहिंजे सिंधियुनि माण्हुनि जी मदद कयूं उहो असांजे लाइ सभिनी खां बहितरु आहे। जो असां तव्हां टिप्स माण्हुनि खे ॾियणु चाहींदासूं, यंग यूथ खे जो दुबई में एंटर थियनि पंहिंजे प्रोफेशन जे लाइ। राइट नाउ वीज़ास जो असांजे हरकतुनि जी वजह से बैन आहिनि बट एनी हाउ उहो ओपन थी वेंदा। दुबई उहो प्लेटफॉर्म आहे जहाँ तव्हांजो पंहिंजो एक्सपीरियंस, तव्हांजे अंदरि जो कैपेबिलिटी आहे, जो तव्हांजे अंदरि हिकिड़ी पावर आहे, हुनखे उहो ॾिसे थो।
कि तव्हां कंहिं हद तक हुनजे कम खे पहुचाए सघो था, उहो पंहिंजे बीइंग अ प्रोफेशनल तव्हां कीअं हुन कम खे सक्सेसफुली अचीव करे सघो था। त तव्हांखे मोटिवेशनल स्पीकर थियण खां पहिरां पंहिंजे अंदरि हिकिड़ी स्पार्क हिकिड़ो चीज अथव न, तव्हांजे अंदरि हिकिड़ी स्पार्क आहे, हिकिड़ो एक्सपीरियंस पाण जे अंदरि ऐं हिकिड़ी इंकरेजमेंट वठणी पवंदी कि तव्हां उहो करे सघो था। सो तव्हां बिल्कुलु अचीव करे वेंदा। ॿियो मां हिते आहियां तव्हांखे गाइड करण जे लाइ। सो थैंक यू सो मच एंड स्टे ब्लेस्ड।